दोस्तों जेकॾहिं तव्हां जाके कीमती फोटोज़ वीडियोज़ या कोई कीमती मवाद तव्हांजो फ़ोन पंहिंजी मोबाइल मां डिलीट थी वियो आहे त दोस्तों तव्हांखे हाणे टेंशन वठण जी का बि ॻाल्हि न आहे, छो त हाणे हीउ तव्हांजो पंहिंजो भाउ जो वेठो आहे, इहो तव्हांखे सभु कुझु ॿुधाईंदो। जी हा दोस्तों, जेकॾहिं तव्हां जाके कीमती फोटोज़ या वीडियोज़ डिलीट थी विया आहिनि त उहे फोटोज़ वीडियोज़ मां तव्हांखे अॼु रिकवर करे ॾेखारींदुमि। जेकॾहिं तव्हांजा 1 साल बि पुराणा फोटोज़ वीडियोज़ ग़लतीअ सां डिलीट थी विया आहिनि त उहे उन्हनि खे तव्हां आसानीअ सां रिकवर करे सघो था, उनखे वापसि पंहिंजी मोबाइल में आणे सघो था। जी हा दोस्तों, अॼु इन हवाले सां इन टॉपिक ते असां ॻोल्ह कंदासीं। त दोस्तों, इन खां पहिरियां मां तव्हांखे पंहिंजे बारे में कुझु ॿुधाईंदो हलां। मां आहियां मोहम्मद हनीफ़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी टेक। अगरि जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी निशान ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कयो त मुंहिंजी जीअं हर नई ईंदड़ वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघे। या दोस्तों, उन लाइ तव्हांखे हिकु एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी। उहा एप्लीकेशन जो नालो आहे जेको रिकवरी, जेका तव्हांखे हिन वक़्तु मुंहिंजी मोबाइल स्क्रीन ते बि नज़र अची रही आहे। उनजो नालो आहे रिकवरी। उनजी लिंक बि मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि। डिस्क्रिप्शन में तव्हां आसानी सां हुनखे डाउनलोड करे सघो था। त हाणे ॾिसूं था इहो हिन में पंहिंजी फोटोज़ या वीडियोज़ खे असां कीअं था रिकवर करे सघूं। त सभ खां पहिरीं तव्हां हिन पंहिंजी एप्लीकेशन खे ओपन करियो। ओपन करण खां पोइ हिनजो कुझु हिन तरह जो इंटरफेस आहे। हिन खां पोइ थोरी देरि लोडिंग कंदी। लोडिंग खां पोइ तव्हांखे हिकु बहितरीनु लुक नज़र ईंदो हिनजो। या दोस्तों, हीउ ॾिसी सघो था हिनजो जेको आहे लुक उहो असांजे साम्हूं आहे। ॾिसी सघो था हिन में असां वटि कहिड़ा कहिड़ा मेथड आहिनि, हिन मतिलबु हिन में रिकवर करण जा। हिन में तव्हां आसानीअ सां पंहिंजे जेका डेटा तव्हांजी डिलीट थी चुका आहे उनखे आसानी सां रिकवर करे सघो था। हीउ तव्हांखे मथे नज़र अची रहियो आहे। हीउ जेको तव्हांखे ऑप्शन नज़र अची रहियो आहे हिते तव्हां पंहिंजी रिकवर करे सघो था। मतिलबु फोटोज़ ऐं वीडियोज़ खां सवाइ जेकॾहिं तव्हां हिन में ऐप बि रिकवर करणु चाहियो था, पंहिंजी एप्लीकेशन रिकवर करणु चाहियो था, उहा बि करे सघो था। ऐं उन खां अलावा ॿियो जेको हिन में आहिनि, हिन में वीडियोज़ ऐं फोटोज़ खां सवाइ हिन में कॉन्टेक्ट तव्हां पंहिंजे रिकवर करे सघो था। मतिलबु तव्हांजा नंबर जेके डिलीट थिया आहिनि उहे बि तव्हां हिन में रिकवर करे सघो था। ऐं उन खां सवाइ हिन में सिर्फ़ु रिकवर करण खां सवाइ तव्हां हिन में डुप्लीकेट्स फाइल रिमूवर, जेकॾहिं तव्हांजी फ़ोन में डुप्लीकेट्स फाइल, डुप्लीकेट वीडियोज़ या डुप्लीकेट फोटोज़ थी विया आहिनि, अगरि तव्हां उन्हनि खे हिकु करे मतिलबु ॻोल्हे नथा सघो त उन लाइ तव्हां हिन में हिन एप्लीकेशन में उन शइ जी बि तव्हांखे हिते सहूलियत मिलंदी। तव्हां हिते डुप्लीकेट फाइल ऐं डुप्लीकेट जेके फ़ोटो आहिनि, कॉन्टेक्ट वग़ैरह वग़ैरह, आइडियो डॉक्यूमेंट्स जेके बि आहिनि उहे मतिलबु रिमूव ख़तमु करे सघो था डुप्लीकेट्स। ऐं उन खां अलावा हिन में ॿियो डिवाइस इन्फॉर्मेशन, मतिलबु तव्हां वटि कहिड़ी मोबाइल आहे, उन में केतिरी रैम आहे, उन में छा छा आहे, उन में उनजी बैटरी जी जेका आहे रिक्वायरमेंट उहा छा छा आहे, इन एप्लीकेशन में उन जी बि तव्हांखे सहूलियत ॾिनी वई आहे। हीअ जेको एथ्यूमेट ॾिसी रहिया आहियो तव्हां, इन में तव्हांखे सभु कुझु मतिलबु पंहिंजी फ़ोन जे बारे में हर शइ मतिलबु तव्हांखे ॿुधाई वेंदी। त हाणे असां ॾिसूं था त तव्हां हिन खे पंहिंजी मतिलबु फ़ोटोज़ ऐं वीडियोज़ खे रिकवर कीअं था करे सघो। त मां हिते रिकवर जी फ़ोटो पंहिंजो रिकवर करणु चाहियां थो। मां हिते रिकवर जो ऑप्शन ॾियां थो। त हीअ ॾिसी सघो था मां कुझु टाइम पहिरियां मां हिन खे जीअं इंस्टॉल कयो पंहिंजी मोबाइल में, त मूं चयो या ॾिसूं मुंहिंजा के फ़ोटोज़ रिकवर थियनि था या नथा थियनि। त मां पंहिंजा फ़ोटो हिते रिकवर कया हुया। हीअ तव्हांजे साम्हूं काफ़ी सारा फ़ोटो जेके मूं वटि वीडियोज़ डिलीट थिया हुया उहे बि रिकवर कया हुया। ऐं वीडियोज़ जा ऑप्शन ॾियण त मूं वटि वीडियोज़ बि रिकवर कया हुया। उन खां अलावा जेकॾहिं मां डुप्लीकेट फोटोज़ आहिनि, मूं वटि डुप्लीकेट वीडियोज़ आहिनि, डुप्लीकेट वीडियोज़ ते हिते मूं वटि थोरी देरि सर्चिंग कंदी। सर्चिंग खां पोइ मूंखे सभु मतिलबु डुप्लीकेट फाइल ऐं डुप्लीकेट फ़ोटो मूं वटि मतिलबु अची वेंदा ज़ाहिर त डुप्लीकेट कहिड़ा फाइल आहिनि, कहिड़ा फ़ोटोज़ आहिनि। त जीअं दोस्त थोरी देरि सर्चिंग करण खां पोइ हिते मूंखे जेको रिज़ल्ट आयो उहो आहे त नो डुप्लीकेट फ़ोटोज़ जो जेके मुंहिंजा पहिरियां खां डुप्लीकेट्स हुआ मां पंहिंजा ख़तमु करे छॾिया हुया। ऐं वरी जॾहिं ॿियो दफ़ो मां सर्चिंग ॾिनी हिन खे त उहो हुते आयो त नो डुप्लीकेट फ़ोटोज़ फाउंड। अहिड़ी तरह तव्हां पंहिंजा डुप्लीकेट फ़ोटो ऐं वीडियोज़ जेके आहिनि उहे डुप्लीकेट डिलीट करे सघो था। ऐं जेके डिलीट थिया आहिनि ऐं ग़लतीअ में उहे तव्हां हिते रिकवर करे सघो था। अगरि तव्हांखे जीअं हिन मुंहिंजे तव्हां पंहिंजी कंहिं शइ बारे में सुवाल पुछणु चाहियो था त पुछी सघो था, कमेंट करे पुछी सघो था। उमेद थो कयां तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आई। जेकॾहिं वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब करे घंटी निशान ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा कि मुंहिंजी फ्यूचर में हर नई ईंदड़ वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघे। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।